नवाजतोई में सोशल वेलफेयर फोरम पारां मुफ़्त मेडिकल कैंप लगाए विया है। रिपोर्ट कर रहा है अलाए रखियो बड़ो। नवाजतोई में सोशल वेलफेयर फोरम पारां एक रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जैमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आयल मरीज़नि खे चेकअप करण बैदि उन्हनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। नवाजतोई आसपास जे माण्हुनि सोशल फोरम जे दोस्तनि जी इन इंसान भलाई वारे अमल के तमाम घणो सारायो। वेलफेयर एसोसिएशन की तरफा जेका कैंप लगाई वही है पंहिंजे इलाइक़े के माण्हुनि खे सहूलियत ॾियण जे लाइ, त ई कैंप में अॼु असां माशाल्लाह तमामु सुठी मिक़दार में जेको आहे न उहो पेशेंट ॾिठो आहे, उन्हनि खे एजुकेट कयो आहे, फ्री मेडिसिन उन्हनि खे ॾिनी वई आहे। हितां जे माण्हुनि खे नॉलेज ॾियण जे लाइ त उन्हनि खे कहिड़ियुनि हालतुनि में जेको आहे न उहो घर खां ॿाहिरि निकिरणो आहे, कहिड़ी बीमारियुनि में हॉस्पिटल ताईं पहुचणो आहे, उन्हनि खे एजुकेशन भी ॾिनी आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु कीअं रखनि। वैक्सीनेशन प्रॉपर खाधो प्रॉपर टाइम ते ख़ासि वक़्त ते मुक़ररु वक़्त ते जेको खाधो आहे, जेकॾहिं इहे टे शयूं सही नमूने सां संभालियूं वञनि कयूं वञनि त असांजे इस्पतालुनि तां बि काफ़ी लोड झको थी वेंदो। टाइम ते टुका लॻनि ॿारनि खे, टाइम ते ग़िज़ा खाराई वञे। उमेदवारियूं जेके असांजूं माऊं भेनरूं आहिनि उन्हनि खे प्रॉपर टाइम ते उनजो चेकअप करायो वञे कंहिं मुस्तनिद डॉक्टराणीअ खां, उन जा अल्ट्रासाउंड कराए वञनि, एंटीनेटल प्रॉपर विज़िट करायो वञे त जीअं काफ़ी बीमारियूं जेके थियनि थियूं माउ जी ग़िज़ा पूरी थिए, माउ सिहतमंद हूंदी त ॿार बि सही सां ॼमंदा। न त नतीजो छा थो थिए त ॿार असांजा हुनजा वज़न तमामु घटि आहे, पोइ उन नतीजो आहे त ॿारनि जो मरण जो रेशो वधियो वञे थो। ही बेसिकली असांजी पहिरीं कैंप हुई जंहिंमें असां वधि मां वधि कोशिशि कईसीं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा डॉक्टर, जंहिंमें ॿारनि जा, हॾनि जा ऐं जनरल फिज़िशियन, चमड़ी जा ऐं गाइनी जा, औरतुनि जी बीमारियुनि जा असां डॉक्टर अरेंज कया। ऐं असां जेको तवको पे कई, असां हिकिड़ी शइ महसूसु कया त उन खां वधीक हिते पावर्टी गुरबत जे करे बीमारियूं आहिनि, उहे ग़रीब मिसकिन माण्हू माना पैसा न हुजण जे करे माना डॉक्टर न वञी सघिया आहिनि, जेके हिते कैंप में आया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे शफ़ा ॾींदो। उमेद आहे त माण्हुनि खे काफ़ी फ़ाइदो पवंदो ऐं जंहिंखे बि फ़ाइदो पवंदो त उन सभिनि जूं दुआऊं इन्हनि दोस्तनि खे उन्हनि सां गॾु असांखे बि लॻंदियूं, छो त असांखे इन्हनि दोस्तनि घुरायो ऐं अहिड़े कैंप में मरीज़ काफ़ी ॾिठासीं। तक़रीबन 100 जे लॻभॻि आर्थोपेडिक जा मेडिकल कैंप लगाई है। उनजो बेसिक मक़सद है तो जीअं असांजी न्यूजती हॉस्पिटल जेका आहे आर एच उहा नाकारा थी चुकी है, उनखे ॾिसी करे हिते ओपीडी वधी वई आहे, मरीज़ जो तइदाद जाम थी आहे। इन करे जनरल असां फिज़िशियन भी घुरायो आहे, आर्थोपेडिक घुरायो आहे, उनखां अलावा असांजो लेडी हेल्थ गाइनोसिस घुराई आहे त जीअं माण्हुनि खे हिते न्यूजती आवाम खे रिलीफ मिली सघे। असांजी जेका कोशिशि आहे त इहो सिलसिलो इंशाल्लाह जारी व सारी रहंदो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत ऐं सिहत खातो बि अहिड़े समाजी ख़िदमत कंदड़ नौजवान खे हथी वठराए त जीअं अहिड़ियूं कैंपूं लॻी सघनि ऐं अवाम खे सहूलियतूं मुहैया थी सघनि। कैमरामैन मोहम्मद अमीन चौहान सां गॾु अलाए रखियो बड़ो आवाज़ टीवी नवाजतोई।